अस्सलाम वालेकुम दोस्तों, राजपुर वॉइस में तव्हां सभिनी खे भली ख़बर। अॼु जी वॾी ख़बर ॾखण एशिया जे टिनि मुल्कनि बांग्लादेश, चीन, भारत मां साम्हूं अची रही आहे, जिथे लगातार बरसातनि वॾी तबाही मचाए छॾी आहे। बांग्लादेश में तेज़ बरसातनि खां पोइ आयल ॿोॾि सबबु हेल ताईं 51 ॼणा हयातियूं विञाई वेठा आहिनि, जॾहिं त 10 लख खां वधीक माण्हू मुतासिर थिया आहिनि। केतिरा ई ॻोठ रहायशी इलाइक़ी पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त इमदादी टीमूं मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण में मसरूफ़ आहिनि। ॿिए तरफ़ चीन में मुख़्तलिफ़ शहरनि में मूसलधार बरसातनि खां पोइ ॿोॾि वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। केतिरा ई घर पाणीअ हेठि ॿुॾी विया आहिनि, जॾहिं त तेज़ वहिकिरे सबबु गाॾियूं बि लुड़ी वियूं आहिनि। रोज़मर्रा जी ज़िंदगी सख़्तु मुतासिर थी रही आहे। होॾां भारत जे मुख़्तलिफ़ रियासतनि शहरनि में बि मॉनसून जी बारिशनि तबाही मचाए छॾी आहे। केतिरा ई इलाइक़नि में रस्ता पाणीअ हेठि अची विया आहिनि। आमद रफ़्तार मुतासिर थी रही आहे। इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। दोस्तों, माहिरनि जो चवणु आहे त मौसमियाती तब्दीली सबबु अहिड़ियूं शदीद बरसातियूं वाक़अनि में वाधारो ॾिसणु अची रहियूं आहिनि। अचो त दुआ कयूं त अलाह पाक सभिनी माण्हुनि खे हिफ़ाज़त फरमाए, जल्द हालतूं मामूल ते अची वञनि। अहिड़ियूं ताज़ी सची अहम ख़बरूं ॾिसण लाइ राजपुर वॉइस खे फॉलो करियो। वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु लिखो।